अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जी 12 खरब 41 अरब रुपयनि जी बजट अक्सरियत राय सां मंज़ूर। अपोज़िशन हिकु बि कट मोशन न कयो। ज़मीनी गोशवारनि जी बि मंज़ूरी। ज़मीनी गोशवारनि जे मंज़ूरीअ ते अपोज़िशन जो सिंध असेंबलीअ में प्ले कार्ड खणी एहतजाज ऐं नारेबाज़ी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त टैक्स फ्री बजट आहे, तंहिं करे फाइनेंस बिल पेश न कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत जेको थोलो फाइनेंस बिल पेश कयो आहे उन ते बाद में ॻाल्हाईंदुसि। लग्ज़री गाॾियुनि जी ख़रीदारीअ लाइ बजट नाहे रखी अपोज़िशन रुगो कूड़ पई ॻाल्हाए। लग्ज़री गाॾियुनि बाबति जवाबु सुप्रीम कोर्ट में जमा करायो वेंदो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं बलोच क़ौम परस्त अॻवान अख़्तर मेंगल विच में टेलीफोन ज़रिए राब्तो। NFC अवार्ड बाबति हुकूमती क़दमनि बाबति ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अख़्तर मेंगल अरिड़हीं तरमीम ते हुकूमती पॉलिसी ख़िलाफ़ गॾियल मौक़िफ़ इख़्तियार करण ते इत्तेफ़ाक़ राय करे वरितो। अपोज़िशन तेलाग में वाद खे रद्द करे छॾियो। क़ौमी असेंबलीअ में हुकूमत मथां छिती तनक़ीद। नून लीग अॻवान राना सनाउल्ला चयो त तेलागनि में वाद माफ़िया खे फ़ाइदो पहुचाइण लाइ कई वई। दवाउनि जूं क़ीमतूं 400 भेरा वधियूं। हुकूमत पाण ई माफ़िया आहे। PPA जे अब्दुल क़ादिर पटेल चयो त हुकूमत पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध करे आवाम खे 7 अरब रुपयनि जो टुको हयो। खुरम दस्तगीर चयो त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो 34% पेट्रोल जे अघ में वाध कई वई। हुकूमत माफ़िया जी सहूलतकार बणिजी वई आहे। PTI MN राजा रियाज़ जो बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ पंहिंजे ई हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज। तब्दीली सरकार पेट्रोल बम किराए किरोना सटियल अवाम जा लाह कढी छॾिया। हिक ई धक में पेट्रोल 25 रुपया 58 पैसा महांगो थियण ते अवाम जूं धाऊं। PTI सरकार जो पेट्रोल महांगो करण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। तेल अघनि में वाध इमरान ख़ान सरकार जी नाकामी करार। संदन चवणु आहे त किरोना सबबि बुख ऐं बेरोज़गारी वधी वई आहे। सरकार तेल अघनि में वाध करे जीअण जो हक़ बि खसणु चाहे थी। तालीमी इदारा खोलण लाइ ख़ानगी स्कूलनि जो दबाव आहे। स्कूल खोलण जो फ़ैसिलो 2 जुलाई ते बैनल सूबाई कॉन्फ्रेंस में थींदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो क़ौमी असेंबलीअ में ख़िताब। हुन चयो त समूरनि शागिर्दनि खे पास कयो वियो आहे। तालीमी इदारा खोलण बाबति फ़ैसिलो जल्द थींदो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।